सिंध हुकूमत अमन अमान जी ख़राब सूरत हाल खे बहितर करण लाइ ॾोहारनि जे सिर जी क़ीमत लाइ 5-5 लख रुपयनि वधि खां वधि करोड़ रुपयनि ऐं टोल प्लाज़ाउनि ते गुझियूं कैमराऊं लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास थियो, जंहिं में सिंध जे अमन अमान जी ख़राब सूरत हाल खे बहितर करण लाइ क़तल भुंगलाए अॻवाउनि, फुरुन, धाड़नि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस ॾोहारनि जे सिर जी क़ीमत जे लाइ 5-5 लख रुपया ऐं वधि खां वधि करोड़ रुपया मुक़ररु कया विया। इजलास में सूबे जे मिडनी टोल प्लाज़ाउनि ते गुझियूं कैमराऊं लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबे जे मिडनी टोल प्लाज़ाउनि ते कैमराऊं लॻाइण सां 1.567 बिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। उन सिलसिले में हू फंड ॾियण लाइ तयारु आहे। उन लाइ 15 ॾींहनि में कंसल्टेंट हायर कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे तर्जमान चयो आहे त मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस ॾोहारनि जे सिर जी क़ीमत लाइ 5-5 लख ऐं वधि खां वधि करोड़ रुपया मुक़ररु कया विया आहिनि। सिंध हुकूमत अमन अमान जी सूरत हाल बहितर करण लाइ जेको क़दम खणी रही आहे, उन सां यकीनन ॾोहनि ते ज़ाब्तो अची वेंदो ऐं सिंध में अमन अमान क़ाइमु थींदो।